नाज़रीन, फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान अमन पसंद मुल्क आहे। जंग मुसलत करण वारनि खे अहिड़ो जवाब ॾींदासीं जहिड़ो मई में ॾिनो हो। भारत ख़िलाफ़ जंग में अल्लाह ताला पाकिस्तान खे सरख़ुरू कयो। ऐवान सदर में तक़रीब खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज अल्लाह जी फ़ौज आहे। असांजा सिपाही अल्लाह ताला जे नाले ते विढ़ंदा आहिनि। जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त जॾहिं मुसलमान अल्लाह ते भरवसो कंदो आहे त अल्लाह दुश्मननि मथां उन जी उछलायल मिटी खे बि मीज़ाल बणाए छॾींदो आहे। अल्लाह जे हुक्म ऐं उन जे फरमान मुताबिक़ पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾींदो आहियां। नाज़रीन, असां वाक़ई हिकु भेरो ॿीं ही ब्रेकिंग न्यूज़ ॿुधाए रहिया आहियूं त फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान अमन पसंद मुल्क आहे। जंग मुसलत करण वारनि खे अहिड़ो जवाब ॾींदासीं जहिड़ो मई में ॾिनो हो। भारत ख़िलाफ़ जंग में अल्लाह ताला पाकिस्तान खे सरख़ुरू कयो। ऐवान सदर में तक़रीब खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज अल्लाह जी फ़ौज आहे। असांजा सिपाही अल्लाह ताला जे नाले ते विढ़ंदा आहिनि। जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त जॾहिं मुसलमान अल्लाह ते भरवसो कंदो आहे त अल्लाह दुश्मननि मथां उन्हनि जी उछलायल मिटी खे बि मीज़ाल बणाए छॾींदो आहे। अल्लाह जे हुक्म ऐं उन जे फरमान मुताबिक़ पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾींदो आहियां।